बुखेरा शरीफ वेठो ॻोठ दिलावल लाशारी जो रहवासी 30 वरनि जो नौजवान मुजाहिद लाशारी कचो शराब वापराइण सबबि फोत थी वियो। ख़बर मूजिब बुखेरा शरीफ थाणे जे अधु ॻोठ दिलावल लाशारी जो रहवासी 30 वरनि जो नौजवान मुजाहिद लाशारी पुट महरूम लाशारी कचो शराब वापराईंदो हो। कचो शराब वापराइण सबबि नौजवान जी तबियत ख़राब थी पई, जंहिंखे इमरजेंसी हालत में सिविल अस्पताल टंडोल हयार मुंतकिल कयो पियो वियो त रस्ते में फोत थी वियो, जंहिंखे सिविल अस्पताल पहुचण बाद डॉक्टरनि पारां मौत जी तस्दीक कई वई। डॉक्टरनि पारां पोस्टमार्टम करण लाइ चयो वियो। माइटनि पारां पोस्टमार्टम खां इनकार कंदे नौजवान जो लाश ॻोठ खणाए विया। वेझनि अज़ीज़नि खां मिलियल ॼाण मूजिब नौजवान कचे शराब जो मवाली हो, काफ़ी अरसे खां कचो शराब वापराईंदो हो। जॾहिं त इलाइक़े में कचे शराब जी भट्टियूं मौजूदु आहिनि, इन्हनि भट्टियुनि जे मौजूदु हुजण बावजूद पुलिस का बि कार्रवाई न कई, जॾहिं त बुखेरा शरीफ थाणे जे पुलिस वाक़े खां अणॼाण बणियल आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।